जस ही थोड़ी ख़तरनाक ॻाल्हियूं करे थी श्री मज़ारी साहिबा, छाकाणि त पंहिंजे अंदरूनी मामलात ते बैरूनी कंहिं फोरम खे ख़त लिखणु, सो श्री मज़ारी साहिबा ज़ाहिर आहे हुननि जी न्याणी जे ख़िलाफ़ बि केस दाख़िल थियो आहे, पर हुननि जा ट्वीट्स बि पाण खे ख़बर आहिनि, एंटी स्टैब्लिशमेंट को राज़ कोन्हे। श्री मज़ारी साहिबा खे पाण खे बि अरेस्ट कयो वियो, पोइ अदालत मां रिलीफ मिली वियो हुननि खे। हाणे UN जे ऑब्ज़र्वर्स खे ही आउं सम्झां थो त ही मतिलबु नागवार न बल्कि शदीद नागवार गुज़रंदी हूंदी मुतलका जेके लाॻापियल इदारा आहिनि। ह्यूमन राइट्स मिनिस्टर, अच्छा, ह्यूमन राइट्स मिनिस्टर ऐं PTI जी हिकिड़ी तमामु वन ऑफ द स्टालवर्ड्स उन पासे। सो हाणे ज़ाहिर मूंखे मथे में ॻाल्हि नथी वेहे त श्री मज़ारी जेको आहे अहिड़ो ख़त एतिरो मतिलबु हिकिड़ो टची ऐं हसास मामिलो इमरान ख़ान जी मर्ज़ी खां सवा कयो हूंदो त IK खे यानी इमरान ख़ान खे अगरि ख़बर हुई त श्री मज़ारी अहिड़ो ख़त लिखे पई त मतिलबु इहो आहे त ही हिकिड़ी मतिलबु ॾिसो ही ॻाल्हि असांखे इहो सम्झायो वञे थो, असांजे घरनि में बि इहो सम्झायो वेंदो त बाबा ही घर जे झेड़े जी ॻाल्हि ॿाहिरि न कयो। एग्ज़ैक्टली। अरे भाई घर में ज़ुल्म पियो थिए, कुझु असां ॾिसंदा आहियूं पंहिंजे चोतरफ़ समाज में कई पाण ॾिसंदा आहियूं त हू ज़ाल खे मुड़ुसु मारे 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 कुटे उनखे नास करे छॾे थो, ऐं ज़ाल जो मुंहुं वीचारी जो सॼो सुॼियल हुजे थो, पर अगरि केरु अची पुछे न धकु लॻियो किरी पई हुअसि। घर जी ॻाल्हि ॿाहिरि नाहे करणी, इहो सम्झायो वेंदो आहे, सम्झायो वेंदो जेको ज़्यादती आहे छो न करणु खपे। अगरि मुड़ुसु या को बि के ॿार खे कुटे पियो त चइबो आहे ॿाहिरि न ॻाल्हि कर बाबा। ऐं इन लाइ ही जेको चाइल्ड अब्यूज़ थींदो आहे घरनि में त ॿारनि सां ज़्यादतियूं थींदियूं आहिनि, जिन्सी बि ऐं ॿियूं बि, त हू हुननि खे हिकिड़ो विहारियो वेंदो आहे त ॿाहिरि न कबी ॻाल्हि, कहाणी त घर थिए थो। त मुल्की सतह ते बि इहो हिकिड़ो आहे त भई ॿाहिरि न कजे। सो दिस इज़ अ वेरी सेंसिटिव इशू, ऐं मुंहिंजी नज़र में ही वॾी ख़बर आहे। अगरि श्री मज़ारी साहिबु पक अथव लिखियो आहे ख़त, ख़बरूं हलनि थी पियूं। सो इहा वॾी ॻाल्हि आहे त ऐं हुन में इस्टेब्लिशमेंट जो ज़िक्र करणु तमामु वॾी ॻाल्हि। तहक़ीक़ात करण लाइ मतिलबु इहो त सही ॾिसो न, तव्हां फॉरन ईअं UN खे, ऐं जॾहिं तव्हांजे ख़िलाफ़ु हेतिरी लॉबिंग बि इंडिया ऐं ॿिया मुल्क करे रहिया हुजनि, उन महिल तव्हां फॉरन हिकिड़े फोरम खे, हिकिड़े मतिलबु ज़ाहिर UN दुनिया जो वॾो फोरम आहे, उनखे तव्हां ॿिए लफ़्ज़नि में मुदाख़लत जी ॻाल्हि कयो पिया न, हू अची तहक़ीक़ात कनि माना मुदाख़लत कनि, इंटरनल मामला करे नथा करणु कोन ॾिबो हुननि खे, ऑब्वियसली।